अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। हिन ॾिहाड़े ते मज़दूरनि खे मोकल आहे, पर मोकल हुजण जे बावजूद बि ही मज़दूर वीचारा कमु कनि पिया। अचो त उन हवाले सां हिन मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। पूरे असांजे पाकिस्तान जी मोकल न आहे, ही दुनिया जे आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। पूरी दुनिया में मोकल हूंदी आहे, पर बदकिस्मतीअ सां असांजे हिन पापी पाकिस्तान में असुली खां वठी ईअं ई थींदो आयो आहे। हीउ जेको अॼोको यौम मई जो ॾींहुं आहे, इहो ऑफिसर शाहीअ जे लाइ ॾींहुं आहे। इहो उन्हनि जे मोकलनि जा ॾिहाड़ा आहिनि। उहे उन्हनि जे लाइ हिन महिल थधनि थधनि इलाइक़नि में मरीन में हेॾे होॾे वञी टे ॾींहं मोकलूं करे उहे जेके आहिनि पंहिंजी पिकनिक मल्हाईंदा आहिनि। असां मज़दूरनि जे लाइ उहो ॾींहुं न आहे। असां मज़दूरनि जे लाइ हिन वक़्तु जे असां हे मज़दूरियूं न कनि त शाम जे लाइ अटो असांजे घर में कोन्हे। हुकूमतनि जूं एॾियूं गैर फाल पॉलिसियूं आहिनि जेके सिर्फ़ु ऑफिसर ऐं शाही जे लाइ आहिनि ऐं पंहिंजे पॉलिसी पेट भरण पॉलिसी आहे। हाणे मेन मसइलो छा आहे, जेके बि ऑफिसर आहिनि, जेके बि अमीर आहिनि, हे ॾियारो उन्हनि जो आहे। असां मुलाज़िम आहियूं, ॿुधे न, असांजे लाइ को बि ॾियारो कोन्हे को। असां जेके आहियूं 5 वक़्त माना हिकिड़ो टे टाइम आहे त हिकिड़े वेलो खाऊं था, ॿिए जे लाइ परेशान आहियूं। असां सॼो ॾियारो लोड़िया हूंदो, सुबुह खां वठी सिजल ताईं लोड़िया हूंदा त 1000 रुपयो कमायूं था। असांजे घर जो ख़र्चु आहे 1200-1300 रुपया। असांजो वेहूं त असांखे उहे 1200 रुपया केरु ॾींदो? इन करे असांजी क़िस्मत इहा आहे। असांजी ख़ुशी नसीबी असां पाकिस्तान में जाया आहियूं, पर बदनसीबी असांजी इहा आहे त असांखे जेके बि लीडर मिलिया आहिनि असांजा करप्ट आहिनि। सरनि जी बि छुट्टी आहे, असां मज़दूर लोग आहियूं। कुल 500-600 रुपया असांजी ॾियाड़ी आहे। जेकॾहिं अॼु असां छुट्टी कयूं था त वक़्तु असांजो ॾुखियो थो हले ॾाढो, त इन करे असां छुट्टी नथा करे सघूं। कुल 500-600 ॾियाड़ी आहे, हूंदी आहे 1000-1200 त असां छुट्टी कयूं। असांजे लाइ का छुट्टी न आहे। वधी वियो आहे सरकारी जेके इदारा आहिनि उन्हनि जे लाइ छुट्टी आहे, असां मज़दूरनि जे लाइ का छुट्टी न आहे। को असांजा इंसाफ़ न आहे। 500-600 में काॾों घर थो हले? अॼु घाटो हेॾो महांगो आहे, ग़रीब खाइण लाइ परेशान आहे, नंढड़ा बचड़ा आहिनि, फैमिली आहे। सो इन करे जुमे ॾींहुं बि असांखे ॼण ईअं आम ॾींहुं थो लॻे। जुमे अदा अॼु आलमी ॾींहुं आहे, मज़दूरनि जो मोकल जो ॾींहुं आहे। असांजो मोकल कयूं आहे त असांजो पेट काॾों पले आहे। मोकल त उहे ऑफिसर कनि जेके एसियनि में सुता पिया आहिनि। असां ग़रीब काॾे वञूं वाह, इन जे लाइ असां मोकल न आहे कयो। ॾिसां कहिड़ो भाव आहे, असांखे नौकिरी खपे, बसि ॿियो कुझु बि न खपे। शाम ते असां हुते उस ते लोड़ियूं था पिया, उस ते लोड़ियूं था पिया। असांजे पेट पालण खां कुझु बि न आहे। या असां मोकल कयूं त असांजा बच्चा छा खाईंदा? इन करे मोकल नथा कयूं। जे सरकार का हुकूमत का फैक्ट्री वग़ैरह लॻाराए आहे त पोइ मोकल बि थी सघे हा। हालांकि असां इन में नथा मोकल करे सघूं, बच्चा बुख ते वेठा आहिनि। इन जे करे असांजो माना मज़ूर ॾींहुं घटि था मल्हाए सघूं, कमु कयूं था। अॼु जेका मोकल आहे, जेके सरकारी मुलाज़िम आहिनि वॾा गवर्नमेंट जा, उन्हनि जे लाइ मोकल आहे। असां मज़ूरनि लाइ का बि मोकल न आहे। इहा वजह इहा आहे त आया आहियूं छुटीअ जो ॾींहुं आहे, जो छुटी कयूं आहे त असांजा बच्चा बुख मरनि। हुकूमत तरफ़ां कुझु का फैक्ट्री वैक्ट्री हुजे हा त को असां हुते कमु कयूं। हाणे अहिड़ी उस ॾींहं में बोरियूं भरे मज़दूरी कयूं था। इहा मज़दूरी न कयूं त बच्चा बुख मरनि न, इन जे करे चऊं था। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद यून सूमरो, मेहरान टीवी न्यूज़, रतोद।